5 सालनि जी उमिरि में जॾहिं पहिरियों भेरो बिस्मिल्लाह पढ़ण जी रस्म जी लाइ कंहिं बुज़ुर्ग वटि वेठा, जॾहिं गौस आज़म रहमतुल्लाह अलैह जा 5 साल उमिरि मुबारक थी ऐं वालिदैन हिकु कंहिं बुज़ुर्ग वटि बिस्मिल्लाह पढ़ण जे लाइ यानी क़ुर पढ़ण जे लाइ बिस्मिल्लाह शरीफ़ जी जेका रस्म हूंदी आहे उन पढ़ण जे लाइ वेहारियो ऐं जॾहिं उस्ताद पढ़ायो त पुटु पढ़ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ऐं सूर फातिहा जॾहिं पढ़णु शुरू कई त सरकार गौस आज़म पीराने पीर रोशन ज़मीर रहमतुल्लाहि ताला अलैह 5 साल जी उमिरि में अऊज़ पढ़ी, बिस्मिल्लाह पढ़ी, सूर फातिहा पढ़ी ऐं 18 सिपारा यादि पढ़ी करे उस्ताद खे ॿुधाया। उस्ताद हैरान त पहिरियों भेरो ही ॿारु पढ़ण जे लाइ वेठो आहे, 18 पारा क़ुर करीम जा सिपारा यादि ॿुधाया त उस्ताद फरमाइनि था पुटु अॻिते पढ़ त फरमाइनि था बसि मूंखे एतिरो यादि आहे, इन ई करे जो मुंहिंजी अमड़ खे 18 पारा यादि हुया जॾहिं मां पंहिंजी अमड़ जे पेट में हुयुमि ऐं मुंहिंजी अमड़ तिलावत कदी हुई त मां पेट में ॿुधी करे ही 18 पारा यादि कया हुआ। सुभान अल्लाह, हीअ वली कामिल जो शान हुयो। अल्लाह तबारक ताला उहो मक़ाम अता कयो ऐं असां बि ख़ुशि नसीब आहियूं जो अहिड़े पीराने पीर रोशन ज़मीर गौस आज़म रहमतुल्लाहि ताला अलैह जा मुरीद आहियूं, उन्हनि सां निस्बत रखण वारा आहियूं ऐं बिलख़ुसूस दावत इस्लामी जा आशिकान रसूल ऐं अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहू आलिया त गौस आज़म रहमतुल्लाहि ताला अलैह जे क़ादरी सिलसिले में पाण बेअत यानी मुरीद फरमाईंदा आहिनि। सरकार गौस आज़म रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाइनि था जॾहिं मां बचपन में नंढपिण में खेॾण जो इरादो कंदो हुयुसि त मूंखे ग़ैब मां आवाज़ ईंदो हुयो, ए अब्दुल क़ादिर असां तोखे खेॾण जे लाइ पैदा न कयो आहे, ए अब्दुल क़ादिर असां तोखे खेॾण जे लाइ पैदा न कयो आहे। अंदाज़ो लॻायो त हुज़ूर गौस आज़म रहमतुल्लाहि ताला अलैह जो कहिड़ो मुबारक शान हुयो। पाण फरमाइनि था जॾहिं मां नंढपिण में पढ़ण जे लाइ मदरसे वेंदो हुउमि ऐं अञा मदरसे जी तरफ़ वेंदो हुयुसि त अल्लाह ताला जा फ़रिश्ता मलाइक उन ॿारनि खे चवंदा त हटी वञो, रस्तो ॾियो, अल्लाह जो वली अचण वारो आहे, अल्लाह ताला जो वली अचण वारो आहे, इनखे जॻह ॾियो। त प्यारा मिठा इस्लामी भारो, सरकार गौस आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैह 11 वारो पीर जंहिंखे असां यादि कंदा आहियूं, असांजा वॾा अब्बा रिश्तेदार 11 जो ई निस्बत सां 11 शरीफ़ जो लंगर ईसाले सवाब लाइ कंदा हुआ ऐं 11 शरीफ़ जी निस्बत रखंदा हुआ। त प्यारा मिठा इस्लामी भारो, हीउ 11 वारो महीनो अल्हम्दुलिल्लाह अचण वारो आहे, इन सां मुहबत बि कंदा हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया ते ही जेको सिंधी पेज आहे इन पेज खे बि नेकी जी दावत जे लाइ रखियो वियो आहे। अव्हां पाण बि ॿुधो ॾिसो ऐं हिन नेकी जी दावत खे इन पेज खे बि वायरल कयो ताकी ॿिया मुसलमान इस्लामी भार आशिकान रसूल आशिकान औलिया हिन दीनी मदनी क्लिप मां वीडियोस मां दीनी फ़वाइद बि हासिलु कनि।